त ॻाल्हि जी प्यारा ॿुधाए बा। अॼु 27 डिसंबर आहे, तोखे शायदि ख़बर हूंदी कंहिंजो ॾींहुं आहे। 27 डिसंबर। हाँ यार मूंखे ज़हन ते यादि न आहे। वॾी ॻाल्हि आहे यार, ईअं कीअं? कीअं भाउ कंहिंजो ॾींहुं आहे ॿुधाए तोखे त। तो ख़बर न आहे त अॼु 27 डिसंबर सरमन सिंधीअ जो वर्सीअ जो ॾींहुं आहे। अरे हाँ यार वाह जो ॻाल्हि कई। क़ौमी रागी यादि अची वियो यार सॉरी। हाँ तोखे हाणे यादि पियो आहे। क़ौमी रागी जेको पंहिंजे आवाज़ ज़रिए सिंध जी मोहबत, हाँ यार वाह जो ॻाल्हि कई। सिंध जा मसइला पंहिंजे आवाज़ ज़रिए ज़ाहिर कंदो रहियो। तोखे अहिड़ो क़ौमी रागी कीअं थो विसरी सघे? बसि यार माज़रत, मूंखे यादि हूंदो आहे हुन साल लाइ छो हाणे मसरूफ़ वधी वई हुनजे करे माज़रत। ओके ठीकु आहे पोइ तव्हां ॻाल्हाइणु चाहींदव कुझु सरमन सिंधीअ जे बारे में? हा यार मां कुझु अल्फाज़ आहिनि उहे तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। सही वीडियो ज़रिए हिन वीडियो ज़रिए सॼी सिंध खे ॿुधाइणु चाहियां थो। सही माना ॿिनि लफ़्ज़नि जे ॿिनि सिटरुनि जे सरमन सिंधी खे भेटा ॾियां थो। शेख हयात जूं 2 सिटरूं, इहो सॉरी जुमन दरबदर जूं 2 सिटरूं न त वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो, ख़तम दाह थी वेंदी चिटीअ चांदरान में मिलबो। दोस्तो अॼु जे मूंखे दोस्त यादि ॾियारियो 27 डिसंबर अहिड़ो अभावो ॾींहुं आहे हिन सिंधु धरतीअ जे। डिसंबर त हूअं ई असांजे लाइ ॾुख आयलनि जो ॾींहुं सॼो ईंदो आहे सिंध में। डिसंबर हूअं असां अलाए केतिरा विछोड़ा कथियो आहे। बेनज़ीर भुट्टो, शेख हयाज़, अलाए कहिड़ियूं हस्तियूं असांजा क़ौमी शहीद आहिनि उन्हनि में, उहे सभु खसे वियो आहे। हिन महीने में असांजो क़ौमी रागी मोहतरम रहमान मुगुल सरमन सिंधी, जंहिंखे असांजा सिंधी अवाम जंहिंखे सरमन सिंधीअ जे नाले सां हा, उहो असांखे कार एक्सीडेंट में ठटे में 1996 में ठटे में अचे पियो त एक्सीडेंट थी पियो, हुनजो ब्रेक फेल थी पियो खणूं त उहो हुन ब्रेक फेल जे करे एक्सीडेंट थी पियो, शहीद थी वियो, असांखे विसरी वियो। सरमन सिंधी खजनि जे देस खीरपुर ज़िले जे पिरियाले शहर में जनम वरितो। सरमन सिंधी जो घराणो जेको बि हो उहो मज़हबी तरीक़े सां हुयो, मतिलबु उहो मज़हबी तौर तरीक़े सां हलंदा ईंदा हुया। ॿुधाई दोस्त? जी उनजे करे सरमन सिंधीअ जो वालिद साहब वॾो ईमानदार नेक परस्त माण्हू हुयो। सरमन सिंधी मुंड में सिंधी नातूं चयूं, सिंधी मौलूद हुनजा मशहूरु थी विया। नबी साईं जे शान में वरी अॻिते हली सरमन सिंधी जॾहिं ॿाहिरि निकितो, सिंध खे ॾिठो, सिंध जे माण्हुनि सां मिलियो, या ॿाहिरि जेको मतिलबु रोलिंग थींदी आहे हिकिड़े क़िस्म जी, जीअं असां वटि सिंधी चवंदा आहिनि त रुलंदे त खुलंदे बाबा। सो सरमन सिंधी रुलियो ऐं ॾिठईं सिंध जी हालत, त पोइ हुनखे अफ़सोस थियो त यार सिंध जो आवाज़ मां पंहिंजे आवाज़ ज़रिए ॿियनि खे ॿुधायां, मां आला अहवाननि में वेठल उन्हनि खे ॿुधायां, सिंध जो जेको दर्द आहे अवाम खे ॿुधायां। हा, सरमन सिंधी क़ौमी रागी असांजे तौरु सुञातो वेंदो आहे। शेख हयाज़ खे ॻायो, मां साईं जुमन दरबदर खे ॻायो, इलाही केतिरा शाइर आहिनि, उन्हनि जी शाइरी सरमन पंहिंजे आवाज़ ज़रिए सॼी सिंधी क़ौम ताईं पुॼायो ऐं उहो सदाई सिंध जो आवाज़ ॻाईंदो हो। सरमंद आरिसर साहब चयो त सरमंद सिंध आहे, सिंध सरमंद आहे। हक़ीक़त सरमंद मतिलबु त उनजो मुख़्तसिर हुयो वीचारो, उन न एॾो अमीर हुयो न कुझु, पोइ बि हू पंहिंजी टेक्निकल कॉलेज खीरपुर मां इंजीनियरिंग जी डिग्री पास करे आयो, डिग्री होल्डर हुयो, इंजीनियर हुयो हिकिड़े क़िस्म जो। पर हुनखे जॾहिं पंहिंजे सुती साईं जीएम सद जी सुती साईं जीएम सद जो फ़िल्सफ़ो, साईं जीएम सद जो फ़िक्र गॾु हलियो त हुन पंहिंजी क़ौम खे पंहिंजो आवाज़ ज़रिए खयो ऐं आला अहवाननि ताईं पुॼायो। सरमन सिंधी असां विछड़ी अॼु सरमन सिंधीअ खे 23 वरह थी विया आहिनि, पर सरमन सिंधी असांजे दिलनि में अॼु बि उअं ई ज़िंदा धड़कंदो रहे थो। सिंध जे ॿनियुनि ॿारनि में, सिंध जे वाहन वस्तनि में सरमंद जा क़ौमी गीत हलनि पिया। सरमंद जा क़ौमी गीत उन दुश्मन खे उहा ललकार साबित थींदा। सरमंद जा जॾहिं रिलीज़ थींदा न इहे एल्बम, त उहो सम्झो त कात लॻंदा हुनजे ज़ालिमनि खे, जेके दुश्मन हुआ न सिंध दुश्मन, कात लॻंदा हुआ सरमंद जॾहिं एल्बम रिलीज़ थींदा हुआ। त मूंखे यादि आहे त मां सिंध लतीफ़ यूनिवर्सिटीअ में टेस्ट पियो ॾियां, ओचितो सरमंद सिंधीअ जो राग हली पियो। मुंहिंजी असली दिलि त ठरी पई, असली राग सरमन सिंधीअ जो दिलि खे छुई वियो। वाह वाह, वाकई सरमन सिंधी ज़रूरु न आहे त असांजे हिन ॻोठनि में या असांजो किथे ॿाहिरां ॿुधो वञे। सरमन सिंधीअ खे शहर जा छोकिरा ॿुधनि था, यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा ॿुधनि था। सरमन सिंधी कॾहिं कंहिं हिकु अंदाज़ में न ॻायो, जीअं चवंदा आहिनि त अॼोका शाइर जेके बेहूदा शाइरी पिया ॻाइनि त इश्किया फलाणी सरमन सिंधीअ क़ौम खे ॻायो। अगरि कंहिं इश्क में ॻाए त उनखे बि सिंध में यादि कंदो सरमन सिंधी, उते बि सिंध उनखे यादि हूंदी। सरमन जी दिलि में सिंध वसंदी, जिते हूंदो त सिंध खे ॻाईंदो सरमन सिंधी। सो अॼु 27 डिसंबर आहे, सरमंद खे भेटा लाइ असांखे लफ़्ज़ आहिनि कोन सफ़ा। सरमंद एॾी वॾी शख़्सियत, जेतिरो असां सरमंद जे बारे में ॻाल्हाईंदासीं सम्झो त घटि आहे, सो घटि आहे।
सरमंद खे असांजो सलाम आहे जे पंहिंजी धरतीअ ख़ातिर ॻायो। अॼु जा ॾिसो था तव्हांखे नौजवान सिर्फ़ु पैसे जी शोहरत लाइ अलाए किथे वञी पवंदा, पर हुनखे का बि लालच न हुई। हुनखे सिंध प्यारी हुई, हुनजे करे सिंध जे बारे में हुन ॻाल्हायो, हुन सिंध खे ॻायो। सो असां सरमंद हाणे त कंहिंखे ख़बर न आहे सरमंद सिंधी छा आहे। सरमंद सिंध अॼु बि असां यादि कयूं था। सरमंद सिंधीअ खे असांजो ईंदड़ नसुल बि यादि कंदो। सिंध इंशा अल्लाह ताला आज पोइ माणींदी सरमंद छा नालो बाक़ाइदे ॾींहं मल्हाया वेंदा। हाणे त गुलाम आहियूं पाण वो कहिड़ी असां ख़बर आहे त धरती जा धनार जेके आहिनि उहे बि सरमंद जा गीत पंहिंजे ज़बाननि ते ॻाईंदा वठनि था अॼु बि। वाक़ई साईं उहो असांजो पंहिंजो नौशाद तूं ॾिसंदो आहे। हा हा नौशाद बि बाक़ाइदे सरमंद ॻाईंदो आहे। हा हुनजी चाहींदड़ आहे बाक़ाइदे। सो सरमंद जे दोस्त मूंखे सरमंद जो यार हिकिड़ो गीत यादि अची वियो आहे थोरो मुख़्तसिर यादि। बस ॿ सिटूं आहिनि तव्हां शेयर करणु चाहियां। मारूअड़ा सांगियड़ा दिलदार बि मुंहिंजा किरदार बि मुंहिंजे गीतनि जा। मारूअड़ा सांगियड़ा किरदार जे गीतनि। सो इन तव्हां बेत खे ॾिसो त सरमंद पंहिंजे मारूणनि खे ॻायो आहे, सिंध खे ॻायो आहे, पंहिंजे देश खे ॻायो आहे। हुन सिंध खे बाबा ॻायो आहे, असांजे ॿनियुनि खे ॻायो आहे, सिंध जे वाहन वस्तियुनि खे ॻायो आहे। हुनजे करे त ज़ालिमनि हुनखे न सटियो, हुनजा 2 एक्सीडेंट कराया पहिरियों, पोइ हुनजो एक्सीडेंट आख़िरी करायो, पोइ असांजे एक्सीडेंट में शायदि टंगुनि खां सरमंद सिंधी माज़ूर थी वियो। पर उहो हिमत न हारी सरमंद, वेंदो महफ़िलुनि में हुन हली हुन खणाए वेंदा हुआ माण्हू। सरमंद गीत क़ौमी ॻाराईंदा हुआ। सरमंद जो गीत मशहूरु थियो हुई त ओ कात मुंहिंजे नचंदो अचां। हक़ीक़त वाह ॾाढो प्यारो गीत आहे यार असांजो क़ौमी गीत सरमंद जा। मां त कोशिशि कंदो आहियां त सरमंद जो हिकु गीत मूंखे न रहे यार। मां सरमंद जा सभई गीत ॿुधंदो आहियां। हक़ीक़त आहे साईं, सरमंद जा गीत जिते बि ॿुधंदा बसि असली सभा दिलि मुंहिंजी त ईअं निकिरी ईंदी आहे ॿाहिरि त वाह वाह सरमंद बाबा। दिलि चवंदी आहे काश सरमंद असांजे अॻियां वधे हा, काश असां मिली सघूं हा। अफ़सोस यार असां सरमंद सिंधी जा विषय मिली न सघियासीं, न हुनखे जो दीदार करे सघियासीं। हक़ीक़त आहे इहो दिलि में दर्द सांडियूं वञूं था पिया। सरमंद तोखे सलाम असांजो। तव्हां त शेयर कयासीं वधीक तव्हांखे पार था सुमेर जी हे चैनल आहे सुमेर जो, वाह इहो सब्सक्राइब करे छॾिजो, घंटीअ खे बि दॿाइजो, लाइक बि ॾिजो, शेयर तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। वाह कुर्ब थींदा, महिरबानी।